ज़ाल मुर्स जे विच में ज़ाल के दिल ऐं दिमाग़ में शक हूंदो आहे त मुंहिंजे मुर्स जे अंदर में मुंहिंजे लाइ मोहबत आहे या न आहे। मूंखे यकीन आहे औरत हज़रात न चंद लफ़्ज़नि में घणो कुझु सम्झी वेंदी। जेकॾहिं तोखे मुर्स गुस्से में पेश अचे, गुस्सो करे, जेकॾहिं बाद में तुझे साम्हूं अहिड़ो थी वञे ॼण हुन गुस्सो कयो ई न, मां कलमो तो भरियां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो। उन खां वधीक सच्ची मोहबत करण वारो ॿियो कोई बि दुनिया में पैदा न थियो थी। खुश नसीब आहे उहा औरत, पर कुदरत खुदा जी शैतान इब्लीस इनके ई दिमाग़ में अहिड़ो कुझु भरे छॾींदो आहे जो उहा औरत सब रिश्ता नाता ख़त्म करे मैदान ते लहण जी कोशिश कंदी आहे। मां हिकु तोखे गुज़ारिश थो कयां, मर्द जेकॾहिं गुस्से में अचे त उनजो इहो मक़सदु न आहे त मुंहिंजे अंदर में मोहबत ई न अथसि। जे घर वारे जे अंदर में गुस्सो हुजे, वरी गुस्से खां बाद में ईअं थी वञे ॼण उन गुस्सो कयो ई न, त सम्झ हाय हाय तो जहिड़ी का ख़ुशि नसीब औरत ई न आहे। बाक़ी गैर मर्दनि जी ॻाल्हि कोन थो कयां। गैर मर्द बेहया बेग़रत मर्द इहे हज़ारे तोखे ख़्याल ॾेखारींदा, क़ुरान खणंदे, कसम खणंदे, वाइदा कंदे। ॿी ॻाल्हि ॿुधो, जंहिं मोहबत में कसम क़ुरान वाइदा हुजनि, अलाह जी इज़त जो कसम, उहा मोहबत करण बि तव्हांखे हराम। उहा सम्झो टाइम पास वारी मोहबत आहे, जिस्म जी मोहबत आहे, हवस जी मोहबत आहे, रूह जी मोहबत करण वारा कॾहिं तोखे इज़हार बि न करे ॿुधाईंदा त मुंहिंजी तोसां मोहबत, हमेशह पंहिंजे दिलि में दफ़न कंदा। जेके इज़हार करे ॿुधाइनि न त यादि रखजांइ, किन खे त पंहिंजी ज़ालूं बि हूंदियूं न, हा किन खे त पंहिंजी ज़ालूं बि हूंदियूं न, उहे पंहिंजी ज़ालुनि खे तज़लील ऐं ज़लील घर में कुतनि सां गॾु विहारे खाराईंदा न, पोइ तोखे उहे वॾा ख़्याल ऐं ख़्वाब ॾेखारींदा। हा घणा त वरी अहिड़ा काफ़र बि अथई जिन जी मंगणियूं बि थियल हूंदियूं, निकाह बि थियल हूंदा न, फिर बि तोखे ख़्याल ऐं ख़्वाब बि ॾेखारींदा। इहे जॾहिं उन्हनि न्याणियुनि जा न थी सघिया जिन जा हक़ पॿाए वेठा, जिन जा हक़ खाई वेठा, त इहो तो बि त उन वांगी औरत आहे न, त तुंहिंजा इहे कीअं थींदा। जंहिंजे मर्द खे साल हूंदे तोखे वफ़ा जो इज़हार करे, इहा वफ़ा चएसि उन सां गॾु ख़ुदा जे वास्ते मुंहिंजो नसीब अञा ॿिए कंहिं सां आहे।